अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हिन ॻाल्हि जूं ॿ रिवायतूं विचोले ताल के शहदादपुर मां मीर मोहम्मद सिकायल ऐं लाड़ ताल के ठटे मां अब्दुल्ला गंदरे खां मिलियूं। कहाणी आहे जाॻण कम जवान जो। कंहिं मुल्क में हिकिड़ो सौदागर रहंदो हो जंहिंजो परे परे ताईं वापारु हलंदो हो। उन सौदागर वटि औलाद सां गॾु दौलत जी बि कमी कान हुई। संदसि वॾा पुट खांसि जुदा पंहिंजे सिर पिया वापारु कंदा हुआ। रुॻो हिकिड़ो नंढो पुटु हो जेको हिन सां गॾु रहंदो हो। जॾहिं उहो छोकिरो जवान थियो तॾहिं सौदागर ख़्यालु कयो त हिन खे बि सौदागरीअ जे पोरे ते हिरायां। उहो ख़्यालु करे हिन केतिरो ई सामान इकठो करे पुट खे ॾिनो त वञी ॿियनि शहरनि में वापारु करे अचे। छोकिरो सौदागरीअ जो सामान खणी नौकर चाकर साण करे सफ़र ते रवानो थियो। कनि मंज़िलनि खां पोइ हिकिड़ीअ मंज़िल ते सौदागरज़ादे वटि हिकिड़ो फ़क़ीर आयो ऐं हिनखे हिकिड़ी सोनरी तख़्ती ॾेखारियईं। सौदागरज़ादे खे उहा तख़्ती ॾाढी वणी वेई। सो फ़क़ीर खे चयईं त ए दरवेश, उहा तख़्ती मूंखे ॾे, उनजे बदिरां जेका बि क़ीमत घुरंदे सा तोखे मिलंदी। फ़क़ीर चयसि त ए सौदागरज़ादा, तूं हिन तख़्तीअ जी क़ीमत ॾेई कोन सघंदे, तंहिं करे उन ॻाल्हि तां लही वञ। सौदागरज़ादे खे तख़्ती बि न वणी वई हुई। सो चयईंसि त आउं हर का क़ीमत ॾियण लाइ तयारु आहियां। आख़िर जॾहिं ही हठ तां न लथो तॾहिं फ़क़ीर चयसि त तूं पंहिंजे सौदागरीअ वारो उहो सभु सामान मूंखे ॾे त पोइ तख़्ती ॾियां। सौदागरज़ादो ज़ुबान करे वेठो, तंहिं करे उहो शर्त क़बूलु कयईं ऐं फ़क़ीर खां तख़्ती वठी उनजे बदिरां पंहिंजो सभु सामान ॾेई छॾियईंसि। उनखां पोइ ई नौकरनि चाकरनि समेत पंहिंजे वतन मोटी आयो। पिणस जो छोकिरे खे जल्दी वापसि ईंदे ॾिठो सो ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त मुंहिंजो पुटु को ॾाढो सियाणो थो ॾिसिजे जो हेतिरो सारो सामान थोरनि ई ॾींहंनि में विकिणी आयो आहे। पर जॾहिं हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि ऐं फ़क़ीर वारी तख़्ती बि ॾेखारियईंसि तॾहिं कावड़ में तपी बाहि थी वियो ऐं चयईंसि त तूं त मुंहिंजी कई कमाई कुट करे छॾी। हाणे यकदमि मुंहिंजे घर मां निकिरी वञ ऐं ख़बरदार जो वरी मूंखे पंहिंजो मुंहुं ॾेखारियो अथई। पिणस जा उहे गुफ़्ता ॿुधी छोकिरे खे ॾाढो अरमान थियो। सो माफ़ी करे फ़क़ीर वारी तख़्ती खणी रवानो थी वियो। घर मां ॿाहिरि निकितो पर ख़्यालु कयईं त केॾांहुं वञा। सो पहिरीं त शहर जो चकर चाढ़ी हयईं पर को बि यार दोस्त ॾिसण में कोन आयुसि। आख़िर थकिजी टुटी पंहिंजे भाइरनि ॾांहुं वियो। जॾहिं हिन खे ॾुखारे हाल में ॾिसी हाल अहिवाल मालूम करे हिन खे बहानो करे चयऊं त अदा तूं असांजे त अखियुनि ते, पर बाबे खे ख़बर पवंदी त हू असां ते बि कावड़िबो। उहो ॿुधी छोकिरो यकदमि उथी पंधु पियो ऐं हलंदे हलंदे अची भेण जे घर वटां लंघियो। उते दिलि में ख़्यालु कयईं त अदीअ वटि वञा, मन उहा का मदद करे। सो लंघी वियो भेण जे घर। पोइ केतिरा ई ॾींहं भेणसि वटि रहियो पियो पर आख़िरकार भेणसि बि बेज़ार थी पई। सो हिकिड़े ॾींहुं हिन बि बहानो ठाहियो त अदा मुंहिंजो मुड़ुसु अलाए जो छो पियो कावड़िजे, शायदि तुंहिंजे करे थो ईअं करे। छोकिरे जो उहा ॻाल्हि ॿुधी सो सही न सघियो ऐं भेण ते अरमान कंदो उतां बि रवानो थियो। पंहिंजनि जा उहे हाल ॾिसी छोकिरे खे हिकिड़ो घाटो दोस्त यादि आयो जेको ॿिए शहर में रहंदो हो। तंहिं करे ही ॿिया सभु ख़्याल लाहे उन तरफ़ रवानो थियो ऐं हलंदे हलंदे अची उते पहुतो। दोस्त जे दर ते पहुची ॿाहिरां सॾु कयईं। दोस्त हिन जो सॾु ॿुधी यकदमि ॿाहिरि निकिरी आयो ऐं हिन सां ॾाढी हुब सां भाकुर पाए अची मिलियो। पोइ ॾाढी इज़त सां वठी वञी घर में विहारियईंसि। हू केतिरा ई ॾींहं उते पंहिंजे दोस्त वटि रहियो पियो हो ऐं दोस्त बि उन ई अरसे में पंहिंजे हूंदार हिन जी ॾाढी ख़िदमत पई कई। आख़िर कुझु ॾींहंनि खां पोइ छोकिरे ख़्यालु कयो त हाणे दोस्त खे वधीक तकलीफ़ ॾियणु मुनासिबु न आहे। तंहिं करे दोस्त खां मोकिलाए कंहिं ॿिए विलायत वञण जो इरादो कयईं। वञण वक़्तु संदसि दोस्त खेसि केतिरा ई पैसा ऐं ॿियूं ज़रूरी शयूं ॾिनियूं पर हिन उन्हनि खे हथ बि न लाथो ऐं दोस्त जे महिरबानी जा शुकराना मञींदो रवानो थी वियो।
हलंदे हलंदे हू कंहिं ॿीअ विलायत में अची निकितो। शहर में घिड़ियो त को बि माण्हू ॾिसण में कोन आयुसि। आख़िर हिकिड़े कचे घर वटि अची बीठो। उते राति बि थी वई हुई। सो हुन घर जो दरवाज़ो खड़काइण लॻो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो पीर मर्द उन जॻह मां निकिरी आयो, जंहिंखे चयईं त ए बुज़ुर्ग, आउं परदेसी आहियां, मूंखे महिरबानी करे राति जा 4 पहर पंहिंजे अझे में पनाह ॾे। पोड़े खे हिन छोकिरे ते क्यास अची वियो, सो हिन खे घर में वठी आयो। छोकिरो अंदरि अची ॾिसे त हिकिड़ो नौजवान कंहिं ॾुख सबबा कंधु हेठि कयो वेठो आहे ऐं हुनजे भरिसां संदसि पोड़ी मां वेठी रोए। छोकिरे उहो हाल ॾिसी हिननि खां हुनजो सबबु पुछियो। तॾहिं पोड़े ॿुधायसि त भाउ, हिन शहर में हर महीने हिकिड़ो राकास ईंदो आहे, जंहिंखे हिकिड़ी गाॾी अन्न जी ऐं हिकिड़ो माण्हू बुख तोर ॾींदा आहिनि। अॼु उहो राकास अचिणो आहे। बदकिस्मतीअ सां हिन भेरे मुंहिंजे पुट जो वारो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी छोकिरे पोड़े खे कुझु दिलदारी ॾिनी ऐं चयईंसि त भाउ, तूं ॻणती न कर, अॼु तुंहिंजे पुट जे पारां आउं वेंदुसि। पोड़े घणो ई झलियुसि त तूं परदेसी आहीं, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त आउं तुंहिंजी हिफ़ाज़त करियां। पर छोकिरे हिन जी हिक बि न ॿुधी ऐं ॾस पतो वठी तलवार खणी उते आयो जिते अन गाॾी अॻु में ई बीठी हुई। उते दस्तूर इहो हूंदो हो त अन जे गाॾी मथां माण्हूअ खे विहारे उन ते पोती विझी छॾींदा हुआ। अध राति जो राकास अची उन माण्हूअ सूधो अन्न खाई वेंदो हो। छोकिरे छा कयो जो हिकिड़ो वॾो बुंड हथु करे उहो अन्न जे मथां रखी छॾियईं ऐं पाण गाॾीअ जे ओट में उघाड़ी तलवार हथ में झले लिकी बीह रहियो। छोकिरे वीचारे सॼो ॾींहुं मुसाफ़िरी कई हुई ऐं हिन वक़्त ताईं अखि ॿूटण जो ई मौक़ो कोन मिलियो हुअसि। ॿियो वरी उन वक़्तु ॾाढी थधिड़ी हवा पई लॻी, सो हिन खे झूटो अची वियो ऐं झूटे में मथो वञी गाॾीअ सां लॻुसि। उते वरी होशियारु थियो ऐं ख़्यालु कयईं त अहिड़ी का टल कजे जो निंड न अचे। नेठि ख़्यालु आयुसि त छो न उहा तख़्ती कढी वेही पढ़ां, ॾिसां त सही उन ते छा लिखियलु आहे। ख़ैर तख़्ती कढी पढ़ियईं त उन ते लिखियलु हो, पीउ लभे जो, माउ लभी, भाउ लभे जो, भेण लभे जी, यार महल जो, जाॻण कमु जवान जो। उहो पढ़ी छोकिरे दिलि में चयो त ॿेली ॻाल्हि वाकई सच थी ॾिसिजे। बाबो बराबरि लभे जो बिना लभे जे घर मां ई कढी छॾियईं। माउ बेशक बेलबी हुई, जामू तां साहु सदगो कंदी हुई। भाइर ऐं भेण बि लभे जा साबित थिया ऐं दोस्त बि वाकई वक़्त ते कमु आयो। पर हाणे ॾिसिजे त जाॻण कमु जवान जो कीअं आहे। उहे ई ॻाल्हियूं सोचींदो ख़बरदारीअ सां सुजाॻ थियो वेठो हो। ओचितो परियां गजगोड़ जो आवाज़ु ॿुधण में आयुसि। ॾिसंदे ई ॾिसंदे राकास वाचूड़े वांगुरु अची अन जे गाॾीअ मथां किरियो। छोकिरे छा कयो जो हिकदमि पाण संभाले फुर्तीअ सां राकास जे कंध ते ज़ोर सां तरार वहाए कढियईं। धकु लॻण सां राकास जी सिसी भुल ॾेई वञी परे किरी। उहो ॾिसी छोकिरो ख़ुशि थियो ऐं पोइ त राकास जी सिसी ऐं पुछ वढे पाण सां खणी सिधो पोड़े जे घर आयो ऐं लत खोड़े सुम्ही पियो। सुबुह जो पोड़ो उथी ॾिसे त छोकिरो त मज़े सां अघूर निंड में सुतो पियो आहे। हिन खे ॾाढो अजब लॻो ऐं साॻे वक़्तु ख़ुशी बि थियसि। सो छोकिरे खे निंड मां जाॻाए ख़बरचार वठणु लॻो। छोकिरे खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं राकास जी सिसी ऐं पुछ बि कढी ॾेखारियईंसि। सुबुह सां उहा ॻाल्हि सॼे शहर में पखिड़िजी वई, तव्हांजो वञी बादशाह जे कननि ताईं पहुती। उन ॻाल्हि ते बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि माण्हू मोकिले छोकिरे खे पाण वटि घुरायईं ऐं चयाईंसि त हे छोकिरा, मूं इहो कौल कयो हो त जेको माण्हू उन राकास खे मारींदो उनखे पंहिंजे धीउ जो संगु ॾींदुसि। उनखां पोइ बादशाह ॾाढी धाम धूम सां पंहिंजी धीउ जी शादी उन छोकिरे सां कराई। कुझु ॾींहं उते आराम करण खां पोइ छोकिरे बादशाह खां वतन वरण जी मोकल वरिती। हिन खे ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी ऐं वञण वक़्तु खेसि पंहिंजी अधु मिल्कियत बि ॾिनई। पोइ केतिरा नौकर चाकर साण गॾे हिननि खे वतन रवानो कयईं। छोकिरो ॾाढे शान मान सां मंज़िलूं कंदो पंहिंजे दोस्त सां मिलंदो। जॾहिं पंहिंजे शहर खे वेझो पहुतो तॾहिं शहर जे ॿाहिरां ई मंज़िल कयईं।
ऐं पंहिंजे पीउ ॾांहुं नियापो ॾियारे मोकिलियाईं। पिणस जो मंज़िल जी अहिड़ी ठाठ हूअ ॾिठी ऐं एतिरा नौकर चाकर ॾिठा, सो पहिरीं त एतबार ई न पियो अचेसि त को वाक़ई उहो काफ़िलो संदसि पुट जो थी सघे थो। पर पोइ जॾहिं पुट खे अखियुनि सां ॾिठाईं तॾहिं ख़ुशीअ में वधी अची भाकुर पाताईं ऐं ॾाढियूं दुआऊं कयाईंसि। भाइरनि जो हिन जो हेॾो वक़्तु ॾिठो से बि मुड़ी अची भरिसां बीठसि। अहिड़ीअ तरह छोकिरे ते पीउ बि राज़ी थियो ऐं भाइर बि वरी हिन जा थी पिया। पोइ हू वरी सभई गॾिजी गुज़ारणु लॻा ऐं हयातीअ जा बाक़ी ॾींहं ॾाढा सुखिया आसूदा गुज़ारियाऊं।